अॼु 30 नवंबर सन 2025 घोटकीअ में जामिया बदरुल उलूम जे तरफा उस्तादुल उलमा शेखुल हदीस वली कामिल हज़रत साईं अब्दुल मजीद साहब दामत बरकातुहुल आलिया जी मदरसे मां फारिग शुदा उलमाए कराम ऐं हुफ़ाज़ कराम जी दस्तार फज़ील जे उनवान सां प्रोग्राम रखियो वियो जंहिंमें अल्हम्दुलिल्लाह मरकज़ी कायदीन ऐं सिंध जा बहादुर कायद हजरत अल्लामा राशिद महमूद साहब जन ऐं ॿिया काफ़ी उलमाए कराम अन करीब इस्तेदे जलवे अफरोज़ थींदा बुज़ुर्गाने दीन। अॼु हुन मदरसे मां 12 आलिम सगोरा ऐं 15 क़ुरान जा हाफ़िज़ फारिग थींदा ऐं उन्हनि जे मतड़नि ते असांजा बुज़ुर्ग आलिम अकाबिर कायदीन उन्हनि जे मतलनि ते पटका ॿधंदा। ये दुनिया जे कपड़नि मां के कपड़े जे टुकड़ा न समझो बल्कि ये जन्नत जा ताज अर्ज इन्हनि जे मथनि ते आलिम रखंदा। दोस्तो बुजुर्गो ऐं भाइरो असांजे हिन मदारस जेके इल्म जा मरकज़ आहिनि ऐं असांजे इन मदरसनि जे कड़ीअ सां तव्हां कड़ी मिलायो, कड़ीअ सां कड़ी मिलाईंदव, कड़ीअ सां कड़ी मिलाईंदव वञी उन मदरसे सां लॻंदा जो मक्के पाक में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको पहिरियों मदरसो खोलियो हो दारे अरकम, हिकु साहबी सगोरो अरकम नाले उन आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जो मुझे घर में वेही तव्हां दीन ऐं इस्लाम ऐं क़ुरान जी तालीम ॾियो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दारे अरकम में वेही करे दीन जी तालीम ॾिनी, क़ुरान जी तालीम ॾिनी। जंहिं मदरसे मां जेको पहिरें नंबर ते जेको शागिर्द फारिग थियो उन जो नालो आहे सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला, सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला, सैयदना उस्मान ज़िन्नूरैन रज़ी अल्लाह ताला, सैयदना अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला। असांजे न मदरसनि जे कड़ीअ सां कड़ी मिलायो त मदीने पाक में वञी उन मदरसे सां मिलंदी जंहिं मदरसे जो नालो हो अस्हाबे सुफ़्फ़ा, जाते आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां मदरसे में तालिबुल इल्म पेट सां पत्थर ॿधी करे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान सिखिया, क़ुरान पढ़िया। वो उन्हनि आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी खुतबे में फरमायो त मां तव्हां वटि अल्लाह जे तौहीद जो पैगाम पहुचायो या न। साहब ने सगोर चयो या रसूल अल्लाह तव्हां पैगाम त पहुचायो पर पैगाम पहुचाइण जो हक़ बि अदा कयो। पान फरमायूं खणो इन दीन इस्लाम खे कलमे खे वञी उन्हनि ताईं तव्हां पहुचायो जेके हिते न आहिनि, ग़ाइबीन ताईं। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साहबा सगोरा निकता अवां नज़र कयो घोटकीअ में क़ुरान पाक उॾरी करे न आयो आहे। क़ुरान पाक जो नुज़ूल मक्के ऐं मदीने जे अंदर ॿिए हंधि न आहे। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के पाक में हुया त क़ुरान मक्के में आयो, मक्को छॾे मदीने विया त क़ुरान मदीने आयो। बदर में हा त बदर में, उहद में हा त उहद में, जबल जे चोटी ते हा त क़ुरान उते बि नाज़िल थिए। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन या सहाबा क़ुरान शरीफ जी मेहनत कंदे 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 अल्लाह जे दीन जे बुलंदी जे लाइ सहाबा पंहिंजा वतन तन मन धन छॾिया हलिया। एतिरे क़दर जो असांजे ज़िले सखर जो हिकिड़ो ॻोठ आहे महबूब जो ॻोठ, उते बि सदको वञासि मिठड़े मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 2 सहाबा सगोरा सुता पिया। ॾाढा सुभान अल्लाह नथा चओ।
थोरो मोहब्बत सां त चओ हाणे जेके कुर्सियुनि ते वेठा हो लाड़काणे में असां कुर्सियूं कढियूंसीं सभिनी खे हेठि विहारियोसीं तव्हां सुभान अल्लाह ॾाढा न चवंदव त मथां इहे बि कढूं सुभान अल्लाह ॾाढा बारक अल्लाह सुभान अल्लाह वॾी से पीर जुल्फकार अहमद नक्शबंदी साहब जे खुतबात में लिखे थो तो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने जावा एडा सोहना हा हसीन हा जमील हा तो जेको ॾिसे पो न चए पो वाह वाह ख्वाजा अब्दुल मुतलब जो त मां मुल्कनि जा वापार कया पर हेड़ो ॿार मां सोहणो न ॾिठो अम्मा सफिया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दाई उन चयो त मां भी एड़ो ॿार कॾहिं न ॾिठो अम्मा हलीमा हुजूर के खण आई चई हेड़ो ॿार मां न ॾिठो सोहणो जॾहिं जिब्रील आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटा आयो न गोडा खोड़ी करे आका साईं खे चयसि मां 1.25 लाख नबियनि जी ज़ियारत कई आहे यूसुफ नबी भी ॾाढो सोहणो हो पर मोहम्मद जॾहिं तव्हांजे चेहरे खे ॾिठो अथमि न त मां चवां थो अल्लाह कंहिं बि नबीअ खे एॾो सोहणो न कयो जेॾो मोहम्मद तोखे सोहणो कयो तबो मौलाना लिखे तो जने अल्लाह मोहम्मद मुस्तफा जने दुनिया में जलवाई अफरोज थिया अम्मा जे गोद मुबारक में आया तबो चे अल्लाह भी दिसी करे रब करीम पाण ही हिय चयो हो तो सुभान अल्लाह मौलाना लिखियो सुभान अल्लाह तो हुजूर जी बचपन मक्के में जवानी जा दिहाड़ा मक्के में 40 साल जिंदगी जा गुजरी आ मक्के पाक जे अंदर सफा जबल जे चोटी ते चढ़ी करे ऐलान कियो या माशरल कुरैश ओ कुरैशियो सब आया मां यो इनी जे करे खणी दो अचा इन मौजूअ के जो ही महीनो जमादुस्सानी जो इन महीने में उन हस्ती जी वफात असां घणनि खे याद न होंदी 22 जमादुस्सानी खलीफा अव्वल खलीफतुर रसूल अमीरुल मोमिनीन खलीफा बिला फसल सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी वफात ऐं ऐवाने मोहम्मद में तवा नजर कंदो न तो खुदा जो कसम सब मां पहरी सिफ में अव्वल नंबर ते ईमान आण वारो हुजूर जे मैदान नबूवत में रिसालत माप जे अॻियां हर वक्त अग में पहरे नंबर ते हुयो तो सैयदना अबू बकर सिद्दीक साईं ने ऐलान कियो क़ुलू ला इलाहा इल्लल्लाहु तुफ्लिहून ला इलाहा इल्लल्लाह चओ कामयाब थींदो सारा मक्के जा मुशरिक पोइते हलिया विया जेके चवंदा मोहम्मद सच्चो आ अमीन उन ॾींहुं सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु को न हुया मक्के जी बाजार में सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जा 11 कपड़े जा दुकान हुया जीअं जो मोटी आयो उनके पांजे नौकर बुधायो तो मोहम्मद कल ऐलान कयो मां अल्लाह जो नबी आया हजरत अबू बकर सिद्दीक पांजो दुकान न खोलियो कपड़न जो व्यापार बंद कयई सीधो आयो मुझे साईं जे दरवाजे ते दरवाजो खड़कायई आका साईं निकरी आया पान फरमाए अबू बकर किए चलो थियो जैसे मां बुधो तवा चो था मां अल्लाह जो रसूल आया आका साईं फरमायो हाओ मां अल्लाह जो नबी थी करे आयो आया हजरत अबू बकर सिद्दीक कोई बस मुबाइसो न कयो मुनासिरो न कयो उते जो उते आका साईं जो कलमो पढ़ी करे चवे तो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु कलमो पढ़े मुसलमान बन गए चुप करे बैठो हजरत उस्मान मिले उस्मान कादे ठीक कम सा तो वञा जी मोहम्मद रबी के सुञाणी पियो चई हा
किया भलो आ सच्चो आ सोहणो आ अमीन आ सादिक जे उन कदे माण्हुनि ते कूड़ो हयो चई न वो अल्लाह ते हणंदो चई न जे मोहम्मद चए तो मां अल्लाह जो रसूल आ हज़रत उस्मान फरमाए बिल्कुल सच तो चए हल त मोहम्मद जो कलमो पढ़ो हज़रत अबू बकर सिद्दीक़ उनखे वठी आयो हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ खे वठी आयो हिक ॾींहं में तकरीबन 7 ॼणनि खे कलमो पढ़ाए 38 मुसलमान थिया हिकिड़े दफ़े मुंहिंजे साईं खे चई साईं मूंखे मोकल ॾे मां काबतुल्लाह में अल्लाह जी तौहीद जो ऐलान कयो आका से फरमायो यार मुसलमान थोड़ा काफर घणा तू सब्र कर चई साईं मुंहिंजो यहाँ दो फाटे ऐलान थियो फलाणे ॾियारे ते यार अबू बकर सिद्दीक़ वाइज़ कंदो सभु अचिजो माण्हू आया जोक दर जोक जीअं हिन कॉन्फ्रेंस जो ऐलान थियो आहे त हेॾो जमे गफ़ीर सैयदना अबू बकर सिद्दीक़ बुर्दबार हलीम बहादुर वॾे इल्म वारो खुतबो पढ़ंदे पढ़ंदे इन लफ्ज़नि ते आयो त अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु आए काबर समझन पिया कुरैश अबू बकर सिद्दीक़ जे मथां कातलाना हमलो थियो चुप कर कहिड़ी ॻाल्हि थो करे बेहोश थी वियो कबीले जा माण्हू आया सोने अबू बकर के खणी वयो उन ज़माने में अया अबू भी मुसलमान कोन थियो हो अमर भी कोन सॼो ॾींहुं गुज़री शाम जो टाइम थियो अम्मा पानी जलियूं बीठी आ अबू तो चे कल्ली मिनी या अबू बकर पुट मूसा ता ॻाल्हाए अल्लाह अल्लाह शाम जो टाइम थियो अम्मा टोड़ंदी आई त पुटो होश में ईंदो त पानी घुरंदो या पुछंदो त मां धक घणा लॻा अल्लाह अल्लाह थोरो होश आयो अखियूं खोलियई होटकी जा मुसलमानो खुदा जी सां जो कसम उन टाइम जेके सोने अबू बकर सिद्दीक़ लफ़्ज़ चया हा अॼु बि हदीस पाक में सोन जे पाणीअ सां लिखिया पिया अथव कहिड़ा लफ़्ज़ चयई ईअं न चई त मां मानी ॾे पाणी ॾे धक घणा लॻा ना 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 अल्लाह अल्लाह ओ मुसलमानों सैयदना अबू बकर सिद्दीक़ उन टाइम ते चयो हो कैफ हबीबी रसूलुल्लाह ॾाढा त जो सुभान अल्लाह ए गोटकी जा माण्हू वॾा मुजाहिदन हे चुप कई वेठा या कुर्सियूं खाली आहिनि सुभान अल्लाह त चओ जेको ॾाढा सुभान अल्लाह चओ तो मूं सां गॾु मदीने हलंदो माशाअल्लाह सभिनी खे शौक़ आहे अल्लाह सभिनी खे मको मदीनो तवजो थोरो थोरो वो कलमे वारो चए तो अम्मा मुझे महबूब मोहम्मद जो केड़ो हाल मुझे महबूब जो केड़ो हाल उदो अल्लाह जी ज़ात जो कसम हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो तो जवे कल मोहम्मद जो कलमो पढ़ियो तई अजो हाल हे जो तई असां के तुझे यार जो पतो ना चेस दो पाड़े में माई मुसलमान तव पूछिए हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी अमर वई हुआ पाड़े वारी आई पूछिए दो छा हाल है मुझे साईं जो मुझे साईं जे सहाबा जो अल्हम्दुलिल्लाह खुशन दारे अरकम में मौजूद अमर दी चए पुट मानी का पानी भी पांजे महबूब जो हवाल बुद्धि चवे तो अमड़े कलन सां बुधो थमे अखिन सां ॾिसण तो घोरा वारे वा यार सोना अबू बकर अल्लाह अल्लाह खुदा जी सां जो कसम अल्लाह वारो तो चए परवाने को चरग बुलबुल को फूल बसे लेकिन सिद्दीक के लिए हाय खुदा का रसूल बस
नमाज अच्छी, रोजा अच्छा, ज़कात अच्छी, हज अच्छा, मगर मैं बावजूद उसके मुसलमान हो नहीं सकता। न जब तक कट मरो मैं सैयदे यसरब की इज्जत पर खुदा गवाह है कि मेरा कायम ईमान हो नहीं सकता। हुजूर के न दिसंदो मामा नी न कहंदो वाह वठी आया बब्बा अम्मड़े ऐं ॿी औरत जे कुलनि ते हथ रखंदा आया। साईं जन जो ॾिठो अरकम जे घर में हा, साईं जन उथी बीठा, हज़रत बाबकर सिद्दीक़ खे भाकुर पाए पंहिंजे गोद में सुमारियऊं। घर अरकम जो गोद मदीने जे मीर जी ही चेहरो अबू बकर सिद्दीक़ जो हो, जंहिंजो बदिलो हिजरत वारी रात गार में काफरन के पेट में सूर पयो तो मुसलमान वजन था वधन था। जी अज चवन था मौलवी वधिया, जमीयत वारा वधिया, मदरसा वधिया वारो क्यों कुछ कयो। 10 साल अग में यो क्यों शहीद खालिद महमूद के रस्ते ता हटायो, खत्म क्यों। जमीयत बस खत्म थी वींदी, जमीयत जो नाम निशान बंद थी वींदो, उनके भुल ही तो शहीद खालिद महमूद के खत्म कंदासे। या तो उनके कल ही का नहीं तो एक शहीद थींदो तो शहीद जे खून जो तहरीक के उहा ताकत ईंदी जो अज 14 चंड लगी विया आहिनि। शहीद खालिद महमूद पाण त वयो, पंहिंजा 6 पुट छॾे वयो, जेके कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद, अल्लामा नासिर महमूद, अल्लामा तारिक महमूद, एक सियासत में, वाइज में, मदरसे में ये जो नजर कयो, खुदा जो कसम अज जो नजर कयो अल्लामा राशिद महमूद जे मेहनतुल सां अज जमीयत उलमा इस्लाम के उहा ताकत कुवत आई आहे जो जमीयत उलमा इस्लाम अज जवान पई नजर अचे। नदा जो सुभान अल्लाह हो रहा था जो कोट की वारो अल्लाह अकबर। ये कुछ कयूं काफर मीटिंग कई, थोरो तो मीटिंग कई, छा कयूं हिकड़ ने चयो त मोहम्मद का कतो तारका न अचण न वञण, बस सोशल बाइक। ॿियनि चयो न ॻोठ मां कढोसि, अबू जहल चयो मुंहिंजो इहो तो मशूरो त क़त्ल कयोसि। ठीकु आहे, इहो मशूरो करे रात जो मुंहिंजे साईं जे दरवाज़े ते आया। आका साईं निंड पया, रब फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वञ मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम खे चओ सुण हाणे काबर तुंहिंजा दुश्मन बणजी वई, सुण हाणे तव्हां के मके में रहण जे लाइ तव्हांखे बर्दाश्त नथा कनि, हाणे मको छॾ अलविदाई कर अपना कर छॾ। ओ मुंहिंजा मौला मां कीअं वञो, ऐलान थियो पंहिंजे बिस्तरे ते अलीअ खे सुमर, अबू बकर सिद्दीक़ जे दरवाज़े ते वञो, मुंहिंजा रब मां त वञो वॾा वॾा हथियार खयूं करे मुझे कत्ल जे लाइ बीठन। रब फरमायो मुंहिंजा दिलबर वल्लाहु यासिमुका मिनन नास, मां जो तुंहिंजे जान जो मुहाफ़िज़ आहियां। हुननि कयो आहे मकर, तुंहिंजे रब फ़ैसिलो करे छॾियो। अल्लाह अल्लाह रब क़ुरान मोकिलियो। हाय घोट की वारो साईं अब्दुल मजीद साहब जे दावत अचण वारो मौलाना तवज्जो करना, हाफिज़ सिराज अहमद साहब जे दावत अचण वारो अवां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो मिठड़ो क़ुरान पढ़ा। फरमाईंदा इज़ यमकुरु बिकल्लज़ीना कफ़रू लियुस्बितूक औ यक़्तुलूक औ युख़्रिजूक व यमकुरून व यमकुरुल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन। हिकड़े चयो त कोठ मां कढो, ॿियनि चयो न सोशल बाइक। अबू जहल चयो मुंहिंजो मशूरो तो त क़त्ल कयोसि। ॿुधो ॿुधो
हाणे तलवारा खणी करे आका साईं जे दरवाजे ते आया। मदीने जे मीर के रब फरमायो अल्लाह फरमायो हुनन कयो आ मकर तुझे रब कयो आ फैसलो तुझो रब फैसले कल में सबनी का मताऊं ओ मुझा महबूब ओ मुझा दिलबर तवज्जो त कयो न इमामुल अंबिया पांजे बिस्तरे दे अलीउल मुर्तजा शेरे खुदा के सुमारे करे मता चादर विजी करे रब फरमाए वमा रमईत इद रमईत वलाकिन अल्लाह रम ओ मुझा दिलबर वारी मां मुठ भरे करे खणेन तो तू चुटान मारब बाण दो अल्लाह अल्लाह तवज्जो कयो इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया सरताजुल अंबिया सदको वनास सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारी मां मुठ भरी वजअलना मिन बैन ऐदीहिम सद्दन व मिन खल्फिहिम सद्दन फअग़शयनाहुम फहुम ला युबसिरून। वारी मां मुठ भरी करे अल्लाह फरमा महबूब हणे ने तू त चुटान मारब पाण थका जो कर रहा है अखिन में अची वई एक बे के पहचान मां के मिटी आई थई तूफान मचिया मुजो मिठो मोहम्मद सदको वना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुरकंदा सोने अबा बकर सिद्दीक जे दरवाजे ते आया रात जो सन्नाटो बुधो दरवाजो खड़के जीव 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 कंदो निकली हां फरमाई अबू बकर जागी पियो हाँ साईं निंड न ईंदी अथई ईंदी छो पियो जागे साईं तव्हां चयो हो कॾहिं न कॾहिं काफ़िर सां खां मको छॾाईंदा उन रात खां वठी अॼु रात ताईं मां रात जो निंड न कंदो आहियां मता मुंहिंजा साईं अचनि ऐं मां निंड पियो हुजां हुज़ूर फरमायो यार उहा रात त अची वई हज़रत अबू बकर सिद्दीक़ चयो मुंहिंजा साईं मां त ॿारो तयार आहियां अल्लाह अल्लाह हाय कलमे वारो मुसलमान दुनिया जे अंदरि तव्हांखे आशिक घणा नज़र ईंदा पर सय्यदना अबू बकर सिद्दीक़ साईं जहिड़ो आशिक मिलण महाल आहे हुज़ूर फरमायो हलणो पवंदो साईं मां तयार आहियां ईअं न चई त साईं बचड़ा नंढड़ा खन अबो अमा पोड़ा नाना हुज़ूर सां निकिरी पियो अते खली करे आका से फरमाया अबू बकर जी क्या है मुझा दिल पर अज सवारी हुजिया ॾाढो भलो थी पवे हां सोना सवारी आए आका साईं हेॾे बि ॾिठो नज़र न आई पाण फरमाई यार नज़र कोन थी अचे अल्लाह अल्लाह खोट की गैरतमंद मुसलमान हजरत अबू बकर सिद्दीक चयो ओ मुंहिंजा साईं मां घोर वञा कुर्बान वञा अबू बकर सिद्दीक जा कुला हे अबू बकर जा कुला तो मोहम्मद करीम जी सवारी आहे साईं के पंजन कुलन देखे 5000 फुट जी बुलंदी आ कोटकी वारो 5000 फुट जी बुलंदी ते हजरत अबू बकर सिद्दीक आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खणी हुजूर जो वजन केडो असा चाहंदा हूं मदीने जे मीर के तोरियो न ये तोरियो था न तो उलमाए हक उलमाए देवबंद जमीयत उलमाए इस्लाम जो अकीदो सजी कायनात तराजी जे हिकड़े पल्ले में रखो वण टण समंदर जबल जेका भी रब जी मखलूकात आ वो तराजी हिकड़े पल्ले में रखी उनमें सब आलिम विहारियो हाफिज विहारियो कारी साहब विहारियो मुहद्दिस मुफक्किर मुबल्लिग वली कुतुब अक्ताब औताद अबदाल 1.25 लाख सहाबा 1.25 लाख नबियन के विहारे हेडो आमिना जे लाल महबूबे सुल जलाल मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सदको वना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के विहारे करे ये तोर क्यों
वो मां जो लाल नाहे जो तोर करे रब के जो अल्लाह हेडो तुझी सजी पैदा कल कायनात हेडो तुझो महबूब हाने तोर करे दे उलमाए हक उलमा देवबंद जमीतुल मासलिम वकील दुआ जने तोर थींदी न सजी कायनात जो वजन घटजी वेंदो सदको वञास मिठे मोहम्मद जो वजन सभनी का वधी वेंदो मता को चवे त यार मौलवी लाड़काने गायो चेबो त नबी तुल्ला न हसीनन में अहसन जमीलन में अजमल कामलन में अकमल सब नबी सोना हन सदको वञास मिठो मोहम्मद सभनी सोहणन जो सरदार बुधो यो वजन चाजो यो नबूवत जो जेको सैयदना अबू बकर सिद्दीक़ खणी गार जे अंदर जे मुजा साईं तवा बीहो तमा ता जे आराम जो इंतजाम किया अंदर सजी गार जी सफाई करे सोरा कहा बंद कंदो वियो एकड़ो सोरा करे जियो जेके कुड़ी दई चे तो सोना अचो अवा जो बिस्तरो तैयार आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नाया हजरत अबू बकर सिद्दीक जे गोद में सुमी पय गोद हजरत अबू बकर सिद्दीक जी चेहरो मुझे साईं जो बेटो बियो ज़ियारत करे हजरत अबू बकर सिद्दीक साईं हमेशा ये चौंदो हो अन नज़रु इला वजह रसूलिल्लाह इनफाक माली अला रसूलिल्लाह अन यकून बिंती तहत रसूलिल्लाह हजरत अबू बकर सिद्दीक चंदो हो मुजा साईं यानी मुजी हुजे रानी तवाजी हुजे तवा मुजा न्याणा सदायो मां तवा जो सोरो सदाया ए नंबर में माल मुजो हुजे और तवा जे मथा करया ए नंबर में ओ मुजा दिलबर अखियों मुजू हुजन चेहरो तवा जो टे बेटो दीदार कया अजो गार जे अंदर हजरत अबू बकर सिद्दीक साईं जे गोद में आका साईं जो चेहरो पयो हो बेटो पियो ज़ियारत करे बेटो पियो मुतालो करे खुदा जी साजो क समाज ने अखिन जो चेहरन जो अखिन मुबारक जो हुजूर जे चेहरे मुबारक जो चपड़न मुबारक जो करे सीने ते भी नजर पए मुझे साईं जे अखिन जो बयान कुरान में वरमा ज़ागल बसर वमा सोने जे चपड़न के बोल से जो बयान कुरान शरीफ में आता लिसान व शफतैन मुझे साईं जे चेहरे जो बयान कुरान में वव्वहा 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 वल्लैली इज़ा सजा आका साईं जे चेहरे मुबारक जी हजरत अबू बकर सिद्दीक ज़ियारत पियो करे कदे साईं जे वेठो सीने मुबारक जी ज़ियारत करे जो बयान कुरान में अलम नशरह लक सदरक खुदा जी साजो कसम उलमा कराम फरमाइंदा हन हजरत अबू बकर सिद्दीक जे गोद में मुझे मिठे मोहम्मद करीम जो चेहरो ये पयो हो जिरल ते खुलल कुरान पाक पयो हुजे वेजो वेजो हुजूर जे चेहरे जी ज़ियारत करण वारा पारिया पारिया सफा वेजो अम्मा आमना साण जी गोद मदीने जे मीर जो चेहरो जने मायूं मक्के मां बार खणायूं ॿुधो अम्मा हलीमा जो गोद आबाद अम्मा हलीमा जो गोद आबाद वरी जने मुझो साईं मक्को छड़े मदीने में पिया वञनि त गार में हजरत अबू बकर सिद्दीक जो गोद आबाद वरी जने मुझो साईं दुनिया छॾियूं था वञनि बुरको मटन था घोट की जा मुसलमानो अम्मी आशा तय्यबा ताहिरा मुतहरा मरियम इस्लाम अफीफा इस्लाम मदीने जे मीर जी रानी हजरत अबू बकर सिद्दीक जी न्याणी गोद भी अम्मा आशा जो हो तो हुजरो भी अम्मा आशा जो हाणे जो नजर कर साईं क़यामत तक अम्मा आशा जे हुजरे में अम्मा आशा जे हुजरे में देरो लगायो तवज्जो कजो हो कलमे वारो
हजरत अबू बकर सिद्दीक जे गोद में साईं सुतो वियो अचो त मां वठी हलां ताके मक्के पाक थोरो तवजो मुझो सोहणो अली नंढड़ पियो काफर अंदर ट्रपी आया घर जे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी चादर मुबारक मुझे मुर्शिद अली जे मथां विधी होरनिया सुतल अली हो समझन नबी ते नबी ये जो चादर हटायूं डिठो हे त अली पूछण लगा या अली ऐन मोहम्मद अली मोहम्मद काॾे वियो हजरत अली उल मुर्तजा शेरे खुदा वडो बहादुर दलेर सुतो पयो हो तभी दुश्मन जे मुंह में आका साईं गॾु वठी वञण सां तभी न करे हाँ रब जो फैसलो इहो हुयो पुछो अली मोहम्मद काॾे वयो हजरत अली जवाब ॾिनो हया नथो अचेव शर्म नथो अचेव ॿुॾी नथा मरो ओ मके जा मुशरिको सॼी राति पहरो तव्हां ॾिनो आहे पहरे ते तव्हां वेठा आहियो पुछो मूंखां त मूंखे त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे बिस्तरे ते सुम्हारे पंहिंजी मुसम्मिल वारी चादर मुंहिंजे मथां विझी तव्हां जे मुंहं में धूड़ विझी करे मोहम्मद मको छॾे वियो अथव पागी वठी आहे ॿुधो पेरो खणंदे पेरो क्यों खणंदे ये अल्लाह जी आदत मुबारक अथव ॿुधी छॾियो घोटकी वारो मतां को चवे त मां कम न कंदुसि जमीयत मूंखां सवा न हलंदी ग़लत अब्दुल जब्बार जे मां वाइज़ न कंदुसि जलसा थींदा ई न ग़लत मतां को चवे त मां मौलविन खे मुल्लन खे मदरसन खे चंदो बंद कंदुसि ॾिसो कीअं था बंद न थींदो ग़लत अल्लाह के पांजो दीन एडो प्यारो तव अल्लाह पांजे दीन जी खिदमत कमजोरन का वठी ॾेखारी कमजोर काबतुल्लाह के ठाहिण जे लाइ अबरायो त रब कम वरतो अबाबीलन खां अबाबील ओॾो हाथनि जो लश्कर हेॾो अबाबील अरब के पांजो काबो प्यारो फरमाई त अलम तरो कैफ फअल रब्बुक बिअस्हाबिल फील अलम यजअल कैदहुम फी तضलील वअरसल अलैहिम तयरन अबाबील तरमीहिम بحجارة من سجيل فجعلهم كعصف مأكول अल्लाह से अबाबील जी जमात घुराई हे अल्लाह जो लश्कर अल्लाह पांजो लश्कर घुराए नंढड़ा पखी हिक पथरी हिक उन चंबे में हिक नक में हिक चोंब में खणो वञी करे फील वारनि जे मथां बि सटो सटण तहां जो कम त इन के का अस्फ माकूल कण मां अल्लाह जो कम अज वञो लश्कर अबरे जो तबाह बर्बाद थियो अजो काबतुल्लाह शान ईमान सां बीठो तव पांजे घर जी हिफाज़त कमजोरन खां कराए एडे निमरूद के अल्लाह तबाह करायो नंढड़े मच्छर खां दीन जो कम कमजोरन खां वरतई हिते अल्लाह जे दादले नबी जे पोयां
अबू जहल वारा हथियार खणी करे पया पोया अबू जहल ऐलान कयो जेको मोहम्मद मुस्तफा के अबू बकर के पकड़े अचे 100 टमाडीनो मां इस्लाम में अल्लाह अल्लाह हाय घोट की जा गैरतमंद मुसलमान रब कमजोरन का कम वरतो तानी अड़ा तानी हणी छड़ सुभान अल्लाह चो मोहब्बत सां चो अल्लाह तानी हणी तानी हणी तानी गेरी आना ला अल्लाह अल्लाह पंहिंजे दीन जो कम दौड़े थोरो तवजो मारू साथ के मुझे बुधो सब्र कुरान जो वायदा सब्र करे बुधो गालायो ना यो तो मां भी चवा दो साईं तो फैसलो मुझो भी है पर खैरात चुप कर सुभान अल्लाह ना सुभान अल्लाह भाई हथ मथे खणी चो सुभान अल्लाह एतरो चो तो घोटकी वाला ते बुधने भला इस्लामाबाद वाला ना एतरो चो तो घोटकी का बाहर तमाजो आवाज वने कज मुजाहिदन जो जलसो अल्लाहु अकबर तवज्जो कमजोरन का कम वरते कमजोर है दे तानी अड़ा तानी हणी छड़ लगी भाई तानी अड़ा तानी हणी छड़ अबा मुखे मसो न तो अचे असां मुबलिक वेठा माण्हू सा ॻाल्हाइण वारा केॾो था करनि केॾो था करनि के था करनि असां आवाज़ हलंदो ई कोन इहो माल कीअं मुजाहिदो करे वाइस थो कयां चओ सुभान अल्लाह मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह तानी अड़ा तानी हणी छड़ तानी लगी वई गेरी आना लाए पेरो खड़ी करे गाल जे तरह थी पहुंचा हजरत अबू बकर सिद्दीक गम अची वकोड़े विस चई मुंहिंजा साईं काफर पेरो खणी पहुची हाय सदको वञा मुंहिंजा मिठा मोहम्मद घोर वञा घर वेठे कलमो मिलियो थई तॾहिं क़दुरु कोन्हे क़ुरान जो हाय दीन इस्लाम जो अम्मा भी मुसलमान अबू भी मुसलमान मूरीसी मुसलमान थियो आन डंडो लॻई न जेल में वई हेरे त नज़र कर अल्लाह जो दादलो नबी हिजरत पियो करे जबलन जा पंध हाय मुझे साईं जा पैर मुबारक अहिड़ा पशम हुया हथड़ा मुबारक पछम टे ॾींहं कार में वया अल्लाह जो दादलो नबी उन खां अॻ में मुंहिंजो साईं ताइफ में हुयो अरे ताइफ जे वॾेरनि पत्थर आयो ताइफ जे वॾेरनि पत्थर आयो मुंहिंजे साईं जे मथे में पत्थर लॻो चेहरे में पत्थर लॻो जुती मुबारक खून सां भरजी वई ताइफ वारनि खे इहा ख़बर न हुई मोहम्मद मुस्तफा जो मकाम छा है खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने मकाम मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने इन्हनि खे केड़ी खबर अल्लाह जे रसूल जो शान छाए हुजूर दीन इस्लाम जे खातिर एॾियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयो अल्लाह अल्लाह खुदा जी सा जो कसम तवज्जो कर बस आखिरी मुंहिंजो वाइस तई आका सही गार जे अंदर काफर आया साईं फरमायो इहा ॻाल्हि क़ुरान में इहा ॻाल्हि क़ुरान में लिखियो पियो ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ां जेसि ॾाढा न चओ त न पढ़ंदो थोरो आया ॾाढा चओ लिखियल तवज्जो कर अल्लाह से फरमाए तो इल्ला तंसुरू फक़द नसरहुल्लाह इज़ अख़रजहु अल्लज़ीन कफ़रू थानिय इस्नैन इज़ हुमा फिल गार इज़
लिसाहिबिही ला तहज़न ला तहज़न ला तहज़न इन्नल्लाह मअना। खुदा जी ज़ात जो कसम अबू बकर चयो सोना काफर अची विया। आका से फरमायो ओ मुझे सफर जा साथी, ओ मुझा साहब, ओ मुझा सहाबी, ओ मुझा यारे गार, गम न कर, ला तहज़न, गम न कर, इन्नल्लाह मअना। अल्लाह तो सभी गदा तमा मोहम्मद करीम सभी अल्लाह गदा। गम न कर, गम न कर, ला तहज़न।